अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 डिसंबर ट्यूसडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:15। हाणे ज़हरा हली वई कमु करे ऐं मां ही फाइनली जेके पीसिस रखिया हुअमि कटण लाइ उहे मां कटे पूरा कया आहिनि। काउंट करे न कया आहिनि, बसि रैंडमली मूं वटि जेके जेके सुठा सुठा कलर्स हुया जंहिंसां ब्लैक सूट पियो करे त उहे मां जेके आहिनि सभु कटिंग करे छॾिया। हिननि सभिनीनि जे विच विच में मां ब्लैक जेको आहे कटे करे विझी छॾियो आहे। सो हाणे हीअ वेंदा ॻोठ सिबजण जे लाइ। सो हीउ कमु मुंहिंजो थियो फाइनल। हाणे मां कुझु ॿियो अहिड़ो कोई कमु हिते रखंदमि जेको मां वेठे वेठे टीवी ॾिसंदे हिते कंटिन्यू करे सघां। उन खां सवाइ हिन महिल मां सभिनी खां पहिरियों हिन जी वीडियो ठाहींदमि, छो त अलाए कॾहिं खां चमचा पिया आहिनि। इहे बि मां उन मां वठी आई हुअमि संडे बाज़ार मां। त पहिरियों त सुराण हैरान थी वई त अम्मी इहे केॾा किना ग़लीज़ चमचा तव्हां छो था खणो, पर मूंखे जेको न त उन महिल ई क्राफ्ट जो आइडिया हुयो ज़हन में। ज़ाहिर आहे मूं वटि जेके आहिनि उहे मां त कोन यूज़ कंदमि, मुंहिंजा सुठा ऐं नवां आहिनि, कम जा आहिनि। ऐं ॿियो त वरी अगरि उहे मूंखे कढणा बि हूंदा आहिनि घर मां त मां उहे ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदी आहियां त कोई यूज़ करे, उन्हनि जी हालत एॾी ख़राबु न थींदी आहे। सो मूंखे त हिननि खे उअं बि पेंट करिणो आहे त कोई फ़र्क़ु नथो पए त हिननि जी हालत कहिड़ी बि ख़राबु हुजे। सो हाणे मां पहिरियों हिननि जो ई क्राफ्ट ठाहींदमि ऐं किचन जी सूरत हाल इहा ई आहे जेका रोज़ हूंदी आहे। थांवा हुते पिया आहिनि, फ़िलहालु मां हिननि खे टच कोन कंदमि। सो हाणे सभिनी खां पहिरियों मां पंहिंजे हिन क्राफ्ट जो वीडियो ठाहे वठां। मुंहिंजी किचन डेकोर जी हीअ क्राफ्ट वीडियो कंप्लीट थी वई। ॾिसो कीअं थी लॻे, कहिड़े पासे ॾेखारियांव जिते तव्हांखे क्लियर नज़र अचे, छो त पोयां बैकग्राउंड में घणो कुझु आहे। हीअ ॾिसो, हीअ लॻंदो मुंहिंजे ॻोठ वारे बोटी खाने में जिते मां लिखियो आहे अमास किचन ऐं लव सर्वड हेयर, छो त अमा जेको आहे मानी न विरहाईंदी आहे, अमा उन मानी में प्यारु विरहाईंदी आहे। हे नंढा नंढा जेके टाइनी थांव हुया उहे मां हिन में हया आहिनि ऐं पैन में फ्राइंग पैन में हिकिड़ो हाफ फ्राई अंडो बि पियो आहे ऐं कुझु ख़ाली स्पेसिस जेके रहिजी वियूं उन्हनि खे मां गुलपन हणी जेको आहे फिल कयो आहे। ऐं जॾहिं लव सर्व थो थिए त उते हार्ट बि आहे ऐं अमास किचन में अमा जहिड़ो हिकिड़ो फेस बि आहे। नंढड़ो हिकिड़ो फेस मूं वटि ठहियलु पियो बटन। त इहे बटन्स बि मां सेखारिया आहिनि। तव्हां अगरि लिखंदव न यूट्यूब ते हैंडमेड बटन्स बाय नसरीन वफ़ाई तव्हांखे मिली वेंदो। सो ही ज़बरदस्त मुंहिंजो जेको आहे क्राफ्ट जी वीडियो तयारु आहे ऐं इलाही टाइम लॻो आहे, इलाही, ऐं तक़रीबन 20 मिंटनि जी वीडियो ठही आहे ऐं उनखां सवाइ टाइम इलाही लॻो आहे। ठीकु आहे न। सो हिनखे अञा वॉर्निश करणी बाक़ी आहे, छो त हिन जो थोरो घणो पेंट बि आलो आहे, ग्लू बि जेको आहे आलो आहे। त हीअ जॾहिं सुकी वेंदो त मां हिन जे मथां वॉर्निश कंदमि। हीअ नंढा नंढा जार मां पहिरियों ब्लैक कलर जा ठाहिया, पोइ ॾिठमि त हिन ते त सूट नथा कनि त मां हुननि जो कलर चेंज करे छॾियो, कढ़ाई जो कलर बि ॿाहिरां चेंज करे छॾियो ऐं कारो जेको फ्राइंग पैन जो तरो हुयो उहो बि सूट न पियो करे हिन ते, त मां हुन में हिकिड़ो हाफ फ्राई अंडो विझी छॾियो त जीअं हिन में कलर बि अची वञे, हुनजी काराइण बि ढकिजी वञे। ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। त इहो मुंहिंजी अॼु जी वीडियो आहे जेके ठाहे करे मां बेनता ख़ुशि आहियां। ऐं इहे नंढा नंढा जेके थांव मां ठाहिया उहे हिन डेकोरेशन जे लाइ ठाहिया। सो हिते हशर नशर लॻो पियो आहे मुंहिंजी टेबल जो, डाइनिंग टेबल जो इहो हाल आहे जेके मां ठीकु कंदमि। उन खां अलावा कुझु कपिड़ा हिते मां लाहे रखिया आहिनि जेके कल्ह धोता हुआ, छो त उन्हनि खे मां ॿ तह करे विधा हुआ ऐं फोल्ड करे विधा त मथियां मथियां सुकी विया, उहे लाहे आई आहियां। ऐं बाक़ी जेके अञा ॿाहिरि पिया आहिनि उहे बि तक़रीबन सुकी विया आहिनि, त उहे मां खणी ईंदमि। ऐं हीअ ॾिसो बास्केट ठाहिणु मां सेखारी तमामु, अगरि केरु ठाहिणु चाहे त फैब्रिक बास्केट बाय नसरीन वफ़ाई, तव्हां अगरि लिखी सर्च कंदव तव्हांखे हिन जो सॼो ट्यूटोरियल मिली वेंदो। ऐं मां हिन खे वॉशिंग मशीन में ॿियनि कपिड़नि सां गॾु धोतो हो, पर सुकाइण महिल मां हिन खे प्रॉपरली सिधो करे शेप ॾेई पोइ रखियो त जीअं सुकण में टेडी मेडी न थिए। त सुकण खां पोइ हुनजी हीअ साॻी शिकिल आहे जेका हुई। सो जेकॾहिं कंहिंखे ॾहें ध्यानु वियो हुजे या को ठाहिणु चाहे त उहो ठाहे सघे थो। सो हाणे मूंखे इलाही सारा कम आहिनि ऐं मुंहिंजे कमरे जी बत्ती बि ॿरे थी, उते घणो कुझु सामान निकितो पियो आहे। थोरी फेल्ट पई खपे त उनजे लाइ सॼी थैली कढणी पई, ही नग बटण अलाए छा पियो खपे त उनजे लाइ ही सभु शयूं हिते फैलियल आहिनि। सो हाणे मां हितां थोरो दुकानु बंदि कंदमि ऐं किचन में थोरो टाइम ॾींदमि। हितां सॼा कपिड़ा खणंदमि ऐं उनखां पोइ ही फोल्ड कंदमि स्टैंड ऐं कुंडियुनि खे पाणी ॾींदमि। मां हूअं त रेगुलर पाणी त हिननि खे ॾींदी रहंदी आहियां, पर ज़ाहिर सियारे में रोज़ न ॾींदी आहियां, छॾे छॾे ॾींदी आहियां ॾींहुं। ऐं हीअ बिल्कुलु ड्राई थी वई आहे मिटी हिननि जी, पोइ जॾहिं मां सियारे में ॾिसंदी आहियां मिटी ड्राई थी थिए, पोइ हिकु ॾींहुं या 2 ॾींहं छॾे पोइ पाणी ॾींदी आहियां। सो ॿाहिरि त अञा न ॾींदमि, पर हिते मूंखे हिननि खे पाणी ॾियणो आहे। अॼु तव्हां कुझु पथर सुराइण खणी वई आहे स्कूल, हिकिड़ो अहिड़ो पथर खणी वई वॾो ऐं 2-3 रंगीन नंढा पथर खणी वई। त मां हुनखे चयोमि मुंहिंजा पथर काॾे थी करे,
चई त ॿारनि खे मूंखे स्टोन्स जे बारे में पढ़ाइणो आहे त मां खणी थी वञा। मां चयोमांसि मुंहिंजा पथर मोटाए खणी अचिजांइ, मां लाहौर में वठी आई आहियां। सो चई हा मां खणी ईंदमि। त हाणे मां जेको आहे हिननि खे पाणी ॾियां प्लांट्स खे। इलाही ॾींहं थी विया आहिनि मां हिननि सां न ॻाल्हियूं कयूं, न मां हिननि सां टाइम गुज़ारियो आहे। बसि हिननि खे पाणी ॾेई तकड़ में मां ॾिसंदी आहियां। नंढनि नंढनि जी मिटी जल्दी सुकी वेंदी आहे, ज़ाहिर जेके वॾा आहिनि उहे थोरो देरि सां सुकंदा आहिनि। त पोइ मां जेको आहे वॾनि खे त छॾे ॾींदी आहियां, त हुननि में काफ़ी देरि ताईं नमी हूंदी आहे। हीअ वल ॾिसो मथे माशाल्लाह ॾाढी सुठी वधी रही आहे। ॾिसां त फ्यूचर में छा थी हिन जो फ़ैसिलो कयां, कॾहिं कहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि, कॾहिं कहिड़ा ख़्याल ईंदा आहिनि। ऐं हिमत घणी आहे, सिहत घटि आहे, तंहिंजे करे बसि फ़िलहालु गुज़ारो थो थिए। ऐं माशाल्लाह हीअ सभु वधनि था, वॾा था थियनि ज़बरदस्त। सो हाणे पहिरियों हितां हीअ कपिड़ा हटायां, स्टैंड हटायां। 11:15 थिया आहिनि ऐं मां थोरी देरि रेस्ट कंदमि, फ़ोन खे रखंदमि हिते चार्ज ते। अॼुकल्ह मां पंहिंजो हंधु न वेड़ींदी आहियां ऐं मां राति जो चाह पाए सुम्हंदी आहियां। हेठां मुंहिंजी सवड़ ऐं मथां मुंहिंजी रिली। छो त फुल पखो हलाइण जे करे मूंखे सवड़ वासी थींदो आहे। मां अॼुकल्ह बिल्कुलु बि पंहिंजो हंधु न वेड़ींदी आहियां सुबुह जो, छो त मां कंहिं बि महिल हिन में घिरी वेंदी आहियां सॼे ॾींहं में। हीअ सुराण जी हिकिड़ी शर्ट आहे जेका मूंखे थोरो ठीकु करणी आहे, त कढी रखी अथमि। क्राफ्ट जा कम हाणे आस्ते आस्ते वाइंड अप कंदमि त जीअं मां वरी सिलाई जा कम शुरू करे सघां। सो हाणे कुझु देरि रेस्ट कयां थी। ऐं अॼु खीर बि देरि सां काढ़ियमि, छो त जीअं खीर वारो आयो त रुॻो वठी रखी छॾियमि। ऐं हाणे मां चांवर भिॼाए वई आहियां। उनखां सवाइ पंहिंजो वाङण पिया आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे लंच जे लाइ। हा, हीअ वाङण पिया आहिनि, कल्ह मंझंदि जो तरिया हुआ। ऐं हीअ आहे गोभी ऐं मटरनि वारी भाॼी। सो सभु कुझु पियो आहे अल्हम्दुलिल्लाह। त इहो मंझंदि जो मां सिर्फ़ु चांवर पचाईंदमि। ऐं हिते असां जेको आहे मां रखी आहे लिस्ट, त इहा असांखे स्टोर ते कंहिं महिल वञिणो आहे। चांवरनि जो अटो खपे, ॿुहारी खपे, ग्लू मुंहिंजी ख़तमु थियण वारी आहे, चणा खपनि, सुराण चाट इलाही ठाहींदी आहियां, मैदो खपे, छो त ॿ ॿिया केक बि ठाहिणा आहिनि। सो इहो ज़िंदगीअ जो रोज़मर्रा जो सिलसिलो आहे। ऐं हाणे मां हलंदमि थोरो रेस्ट करणु। 1:15 थियण वारा आहिनि ऐं मां रेस्ट कयो ऐं आज़ान आई त उथी नमाज़ बि पढ़ी छॾियमि। हाणे मां हिते चांवर रखिया आहिनि पचण जे लाइ। मां हमेशह तओ गरम करे ऐं पोइ उन ते हीअं खाधो गरम कंदी आहियां, जेको बि बोड़ बचियलु हुजे। स्टील जे थान में रखण जो मूंखे इहो फ़ाइदो हूंदो आहे। गरम तए ते मां हिननि खे थोरी देरि छॾे ॾींदमि ढकु ॾेई, जेसिताईं मुंहिंजा चांवर पचंदा त हे ॿई शयूं बि गरम थी वेंदियूं। त इहो हमेशह मुंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। इन करे मां इहे स्टील जा प्याला, प्लेटूं, नंढियूं तसरियूं वटियूं सभु ज़रूरु वठंदी आहियां। सो हाणे खाधो पचंदो, खाइबो, उनखां पोइ ॾिसजे त छा थो थिए। चांवरनि खे दम ॾेई आहे ऐं हाणे हिते मूंखे कुझु कंप्यूटर ते कमु करिणो आहे, वीडियो जी एडिटिंग करणी आहे। ॾिसो मुंहिंजी अम्मा जो फ़ोटो आहे मुंहिंजे वॉलपेपर ते, ऐं मुंहिंजूं इहे ॿई ज़रड़ियूं पंहिंजे पीउ सां गॾु सुबुह सुबुह जो हंध मां उथी ऐं झंडियूलियूं ईअं मस्ती पियूं कनि। सो मूंखे ॿई तस्वीरूं ॾाढी प्यारियूं आहिनि। याने हीअ मुंहिंजी वॾे में वॾी ख़ानदान जी, अलाह से मुंहिंजी अम्मा खे वॾी हयाती ॾे, ऐं मुंहिंजियूं नंढियूं सफ़ा, ठीकु आहे न। सो मां बसि जॾहिं बि कंप्यूटर ऑन कंदी आहियां, मां हिननि खे ॾाढियूं सारियूं दुआऊं कंदी आहियां, ख़ुशि थींदी आहियां, ऐं उनखां पोइ मां पंहिंजो कमु कंदी आहियां। सो वीडियोज़ इलाही सारियूं मुंहिंजूं जमा थी वियूं आहिनि क्राफ्ट जूं, उनजी एडिटिंग न आहे थियल, इन करे मां शेयर बि नथी कयां। सो हाणे मां सिर्फ़ु इन लाइ अची हिते वेठी आहियां, जेसिताईं चांवरनि खे दम ईंदो त 1 ॿ जेके थी सघियूं करे थी वठां ऐं शेयर बि करे थी छॾियां। सो बसि 2-3 खां थोरो मथे ई थी वियो आहे टाइम, ऐं सुराण बि हाणे अचण वारी हूंदी। सो हिते मां इहो कुझु कमु करे वठां। 2:30 थिया आहिनि पूरा। मां मानी खाई वरिती, सुराण मानी खाए थी, उहा हाणे आई आहे। ऐं हे आयो आहे मुंहिंजो पार्सल, ऑनलाइन मां ऑडर कयो हो। सो हाणे खोलियूंसि था ऐं ॾिसूं था छा आयो आहे। फैब्रिक अगेन ॾिसो मुंहिंजो क्रेज़, तव्हां ॾिसो न। हाणे मां तव्हांखे खोले ॾेखारियां थी त छा छा आयो आहे। मां ॾाढी 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 ख़ुशि थी थियां। ऐं मां सही सिधी ॻाल्हि आहे त हिननि खे ॾिसी मूंखां सब्रु करणु ॾाढो मुश्किल थो थी वञे। सो सेम प्रिंट, सनो बि घुरायो अथमि ऐं थोरो थुल्हो बि घुरायो अथमि, ऐं कपिड़ो फाइन आहे, मोटो कपिड़ो आहे। ऐं हे ॾिसो केॾो ज़बरदस्त प्रिंट आहे। ऐं हे ॾिसो, अच्छा हिन में ॻंढ आहे, त यकीननि हिन में ॻंढ आहे न, हेतिरो हे पीस एक्स्ट्रा आहे। त हे जेको आहे न, हिननि काउंट न कयो हूंदो ॻंढ वारो, इहो एतिरी ईमानदारी कंदा आहिनि। ऐं उनखां सवाइ हीअ कलर्स ॾिसिजो हिननि जा, पीच
ऐं मूंखे त हाणे यादि बि न आहे, तक़रीबन 1.5 हफ़्तो थी वियो आहे जॾहिं मां हे ऑडर कयो। हे ग्रीन एतिरो ब्राइट कोन्हे, हे मोंगी ग्रीन आहे, अलाए छो कैमरा में कलर्स चेंज था नज़र अचनि। ऐं हे पीच इलाही ब्राइट आहे, लाइट ऑरेंज जहिड़ो नज़र नथो अचे, ख़बर न आहे छो। ऐं हे रेड त मूंखे एॾो वणियो, ऐं हे सॼा मां प्रिंट्स घुराया आहिनि पंहिंजे रिलिन जे लाइ। ठीकु आहे, सो यकीननि तव्हां सभई पुछंदव, सभु न त तव्हां मां इलाही सारनि जो सुवालु हूंदो त किथां घुराया आहिनि। सो ही आहे डिसेंट फैशन स्टोर, पेज आहे फेसबुक ते, ऐं 200 रुपया ही मूंखे मिलियो आहे गज़। ठीकु आहे, सो क़ीमत ॾिसो, ऐं कपिड़ो सुठो आहे इलाही, पर कपिड़ो थुल्हो आहे, जीअं चादरनि जो हूंदो आहे न, हे पाइण वारो कोन्हे। पोइ बि मां कोशिशि कंदमि त हिननि मां राजी ऐं हादीअ जा कपिड़ा ठाहियां। हे ॿ मां उन्हनि जे ई नियत सां घुराया आहिनि, ऐं हे मां रिलिन जे लाइ घुराया आहिनि। हे कलर एॾा सुहिणा लॻंदा रिलिन में। सो बहरहाल, सो अॼु मुंहिंजी ईद थी वई, ईद सो एड्रेस मां तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे किथां आया आहिनि। 200 रुपया गज़ आया आहिनि, प्लस डिलीवरी चार्जिस जेके जंहिं शहर में आहिनि उन हिसाब सां। सो मां इलाही ख़ुशि आहियां। रेड में ख़बर आहे, आमतौर ते असां जेको रेड वठूं था उहो अचे थो घणो करे कलर उनजो फास्ट न हूंदो आहे। ठीकु आहे, उहो फिटण वारो हूंदो आहे ॾाढो घणो करे, पर हिननि जो जेके मां प्रिंट्स घुराईंदी आहियां इहे बिल्कुलु कंहिं सूरत में न फिटंदा आहिनि। पहिरियों मां रेड डॉट्स घुराए चुकी आहियां, ऐं हाणे मां चेक कयां, मूंखे लॻे थो हे मां ऑडर कयो या न। सो बहरहाल ईअं न गड़बड़ न कंदा आहिनि उहो, ईअं इन में पंहिंजे बिज़नेस जे मामले में पका आहिनि। सो हाणे मां वेंदमि रेस्ट करणु, ऐं अगरि निंड वठी वई त मज़े जा ख़्वाब ॾिसंदमि। 3 थिया आहिनि पूरा। पहिरियों त मां अंदरि लेटी पई हुअमि, पर पोइ मूंखे थोरो सी पियो थिए त मां चयमि थोरी देरि उस में वेही अचां। हाणे मां उते उस खे पुठी ॾेई ॾाढो थोरी देरि हिते उस में थी वियां, प्लांट सां ॻाल्हियूं कंदमि, हिननि सां टाइम स्पेंड कंदमि ऐं कुझु पंहिंजे फ़ोन ते बि कमु कंदमि। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। हे मां डिनर जी तयारी थी कयां। ही 4 आहिनि चिकन जा पीसिस, मां ठाहींदमि चिकन ब्रोस्ट। सो चिकन खे कंदमि मैरिनेट, ऐं ही 2 पटाटा खया आहिनि, इन्हनि जा फ्रेंच फ्राइज़ ठहंदा, उनखे असां खाईंदासीं डबल रोटी जे स्लाइस सां। ऐं चिकन ब्रोस्ट जी रेसिपी मुंहिंजी अवेलेबल अथव, उहा तक़रीबन 3 साल खनि पहिरियों मां ठाही, जॾहिं अञा मूंखे वीडियोज़ ठाहिणु प्रॉपरली न ईंदियूं हुयूं ऐं मां वीडियोज़ ठाहिणु शुरू कई हुयूं। त बसि करिणो इहो आहे जो हिन में ॿूटियूं नंढियूं खणो, माना चिकन जो लेग पीस बि अगरि आहे त उहो तमामु वॾो थुल्हो वॾी साइज़ जो न हुजे, छो त मां चिकन खे बॉइल न कंदी आहियां, मां हिन खे डायरेक्ट कोटिंग करे मैरिनेट करे कोटिंग करे पोइ मां हिननि खे फ्राए कंदी आहियां। त उहो वधीक डिटेल जेका बि आहे तव्हां हुन में ॾिसी सघो था मुंहिंजे वीडियो में। सो हाणे मूंखे कमु करिणो आहे इलाही। सो अॼु जी कचौरी कयूं था स्किप, ऐं ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे मुंहिंजो जेको अॼु जो व्लॉग कीअं लॻो। यकीननि तव्हांखे मज़ो आयो हूंदो। कुझु पुछणो हुजे चवणो हुजे त कमेंट कयो। ऐं अॼु मां हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो जेका आहे उहा शेयर कई आहे, पर छा थियो जो उन ते अलाए छो कमेंट्स पाण ई बंदि थी विया हुआ। सो मां उन जा कमेंट हाणे मां खोले छॾिया आहिनि, त उहे तव्हां उनखे कमेंट करे था सघो। सो ॾिसिजो ऐं मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो। ख़ुशि जो, सलामत जो, आबाद जो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।